जिते सिंध के काफ़ी ज़िलनि में चौमासी बरसातनि सिम नालनि गारनि तबाही मचाई है, उते ज़िले बदीन ॾेई शहर वेझो ॻोठ हाजी ॾितल जमाली में बि चौमासी बरसात ऐं सिम नालनि ॻोठ ई ॿोड़े छॾियो। चेल खां मथे पाणी बीठल काफ़ी घर ढही विया। इंतज़ामिया को बि तहरक न आहे वरितो। मुख़्तियारकार वटि आयल तंबू ऐं राशन गायब। ग़ुलाम सिंह जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असीं ग़रीब आहियूं, व्याज ते पैसा खणी असां फसल पोखियो, मगर इहो सभु ॿुॾी वियो। पर हाणे सिम नालनि खे लॻल गारे असांजे घरनि खे बि तबाह करे छॾियो आहे। असां वटि हुकूमत तरफ़ां को बि पुछण न आयो। मीर लाबख्श टालपुर वऊंटनि जे टाइम त अची ॿाहूं ॿधी मिंथ करण ईंदो आहे, मगर हींअर असां ॿुॾी विया आहियूं। न पाण आयो आहे, न ई को माण्हू मोकिले असांजी मदद कई आहे। हिननि चयो आहे, असीं अपील कयूं था वज़ीर आज़म इमरान ख़ान, हुकूमत सिंध ऐं वसवारनि खे ख़ुदारा असां वटि खाइण लाइ कुझु बि न बचियो आहे, जल्द असांजी मदद कई वञे। ॻोठ असांजो हाजी ॾितल जमाली नाले सां सॾियो वेंदो आहे, जेको तमामु पुराणो ऐं क़दीमी ॻोठ आहे। ऐं हीअ तव्हां ॾिसो था असांजे ॻोठ जी सूरत हाल। ऐं हीअ असांजे सिम नालो जेको आहे एल ऊणी, इन जो कमु वाक़ई असांजो जेको MP मीर लाबख्श साहिबु जेको आहे चवे थो त एम ऊणी सिम नालो जेको आहे मूं मुकमल कराए छॾियो आहे। वाक़ई बेशक हू सचो आहे, हू पंहिंजे कागज़नि में मुकमल कराए वियो हूंदो। बहरहाल हू ख़ुदारा हू असां ताईं अचे, जेको इन घारे जेके असां ग़रीबनि सां ज़ुल्म कयो आहे। ऐं हीअ जेके असांजूं आबादियूं ऐं जेके असांजा घर तव्हां ॾिसी सघो था, मीर लाबख्श साहिबु जेको 7-8 ॾींहं असांजे रोड सां हितां गुज़रियो आहे, हितां खां गुज़रियो आहे। असां 5-7 ॻोठाणा बीठा आहियूं, माना हुनजी नज़र में असीं न आयासीं। शायदि घारो हेॾां ई लॻल हो ऐं हेॾां ई जेको सो ग़रीब दरबदर थियल आहे, असीं हुनजे नज़र में न आया, छंड कंदा आहियूं। ऐं हीअ ज़ुल्म आहे असां सां। तव्हां ॾिसी सघो था, असांजे चङो मुड़ुसु असांजे क़ौम जो जेको सरदार आहे साईं बेग जमाली साहिबु, असीं उनखे बि अर्ज़ु करियूं था त ख़ुदारा जेकॾहिं हीअ दां असां ग़रीबनि जी तो दर ताईं पहुचे थी, त तूं अचु असांजो क़ौमी सरदार आहीं न, तूं अचु असां ताईं, तूं ॾिस जेके असां सां हीअ ज़ुल्म आहे। टुटियूं घर पिया आहिनि, असां नुक़सान थिया आहिनि। असांखे सीज़न में हिकिड़ी ग़रीब जी ॿकरी विकिणियूं हुयूं, बनी खड़ाई थी कई थी, गर्मू जी बनी वैल थी वियो, केॾां पाणी निकिरे कंदो। असां ॾाढो ज़ुल्म, असीं ग़रीब केॾा वञूं। हा पेट जी ग़रीब, ॿनियुनि जी ग़रीब, मज़ूर जी ग़रीब, ॿारनि जी ग़रीब, केॾा वञूं।